नमस्ते। अॼु असां करवा चौथ जे बारे में मां तव्हांखे ॾेखारियां थी। तव्हां ॾिसो असां कहिड़े नमूने फंक्शन कयो आहे। मां हिन में तव्हांखे पॉइंट टू पॉइंट ॾेखारी आहे। तव्हां ॾिसो, तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो, तव्हांखे सुठो लॻंदो। तव्हां ॾिसो, असां मेहंदी हई आहे हथनि खे। मां तयारु थी आहियां। उहा ड्रेस जेका मां तव्हांखे ॾेखारी, इहा मां ड्रेस पाती आहे करवा चौथ ते। हाणे असां पूजा कंदासीं। तव्हां ॾिसो त असां कीअं पूजा कयूं था। मां तव्हांखे ॾेखारी, हीअ पूजा कई आहे। तस्वीर रखी शंकर भॻवान जी, गणेश चौथ जी असां तस्वीर रखी आहे। असां तयारी कई आहे, सभु फंक्शन कयो आहे तमामु घणो मज़ेदार सुठो। हे असां हिन जी पूजा कयूं था, थालियूं ठाहियूं आहिनि, आरती था कयूं। असां ॾिसो त असां आरती कयूं था गणेश भॻवान जी। हे हाणे चंदा मामा आयो आहे, मां हिनखे अर्क ॾियां थी। ॾिसो त हाणे असांजो फंक्शन पूरो थी वियो आहे। मुंहिंजे चैनल खे लाइक